नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध पुलिस मीडिया SOPs तैयार करे वरिती है। अमल दरामद लाइ IG तरफ़ां हुकुमनामो जारी कयो वियो। पुलिस कारकर्दगी या पुलिस ख़िलाफ़ हलंदड़ ख़बरूं बाबति IG ऑपरेशन मॉनिटरिंग रूम डायरेक्टर प्रेस खे आगाही कंदो। हुकुमनामे मूजिब पुलिस किलिंग टारगेट किलिंग क़त्ल फुर ऐं ॿिनि संगीन ॾोहनि बाबति हलंदड़ ख़बरनि खां IG ऑपरेशन मॉनिटरिंग रूम डायरेक्टर प्रेस खां आगाही कंदो। डायरेक्टर प्रेस ॼाणियल ख़बरनि लाॻापियल DIGs ऐं SSPs सां शेयर कंदो। लाॻापियल DIGs ऐं SSPs डायरेक्टर प्रेस CPO खे मौक़ुफ़ खां आगाह कंदा। मीडिया ख़बरनि ते तर्दी वज़ाहत बयान या पुलिस मौक़ुफ़ लाॻापियल DIGs ऐं SSPs मीडिया सां शेयर कंदा। मीडिया ख़बरनि ते पुलिस मौक़ुफ़ शाया न थियण जी सूरत में डायरेक्टर प्रेस CPO मौक़ुफ़ शाया करण खे यकीन बणाईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।